मुंहिंजो रहबर शागिर्द सियासत सिंध दुश्मन हर दस्तूर नामंजूर सिंध दुश्मन हर दस्तूर नामंजूर आखिर दुश्मन हर दस्तूर नामंजूर तालीमी इदारे में सिक्योरिटी फोर्सेस नामंजूर तालीमी इदारे में सिक्योरिटी फोर्सेस नामंजूर आखिर दुश्मन हर दस्तूर नामंजूर सिंध दुश्मन हर दस्तूर नामंजूर सिंध में नापसंदी नामंजूर सिंध में मजहबी नापसंदी तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर जिए शागिर्द सियासत जिए शागिर्द जदोजहद 4 मार्च योम जदोजहद बरी जिन बारी आऊं न जींदस उन रे 4 मार्च जो ॾियारो सिंध जे नौजवाननि लाइ योम जदोजहद सां गॾु अज़म ऐं हौसले जो ॾियारो आहे। उन ॾींहं ते सिंध जे बाशोर बहादुर नौजवाननि वटि 1 यूनिट जहिड़े सिंध दुश्मन निज़ाम ख़िलाफ़ रियासती क़ुवतनि जी जेका ललकार कई उहा ललकार अॻिते हली सिंधु देश जे क़ौमी तहरीक जी सियासत जे बुनियादी सबब बणी। जॾहिं रहबर सिंध साईं JM सैयद सिंधी क़ौम अॻियां तारीख़ी उन हक़ीक़त खे निर्वार कंदे चयो त असां सिंधी क़ौम आहियूं। सिंध हज़ारनि सालनि खां सिंधियुनि जो आज़ाद मुल्क ऐं वतन रहियो आहे। आज़ादी हर क़ौम जो फितरी हक़ आहे। आज़ादी मुमकिन आहे। सिंध जे नौजवाननि 4 मार्च 1967 जे रियासती क़ुवतनि जे सिंध साज़िश दुश्मन अॻियां रुख जी दीवार बणिजी पंहिंजे क़ौम जे मादरे वतन ऐं सिंध जे मुफ़ादनि ऐं हक़नि जे वजूद जी जंहिं बहादुरी ऐं अज़म सां जदोजहद जो बुनियादु रखियो उहो अॻिते हली सियासत ऐं अवामी क़ुवत में तब्दील थियो। उन सिलसिले में शागिर्द सियासत अंदरि अहम किरदार जसाब जसमम निभायो आहे। जिन शहीद आसिफ पावर, शहीद अफ़ज़ल पावर, शहीद शकील खुआरो समेत उन सत जा जुड़ियल केतिरनि नौजवान उन 4 मार्च जे ललकार जो शहादतूं ॾिनियूं। साबित शागिर्द फ़क़ति पंहिंजे तइलीमी इदारनि ताईं न पर सॼे सिंध जी मालिकी जो भार पंहिंजी सियासत जी शऊर ऐं क़ौमी तारीख़ आहे। सिंध जे नौजवाननि हमेशह सिंध अमर जे न सिर्फ़ सियासी मुफ़ादनि जी हिफ़ाज़त जो अज़म दोहरायो आहे बल्कि सिंध वतन जे सरदन तारीख़ी कल्चर खां वेंदे सिंध माउ जे मिटीअ जे ज़रे ज़रे जी हिफ़ाज़त लाइ मैदान जी निर्वात थी आहे। समूरे सिंध जे दुनिया जो उहो पैगाम ॾिनो त असां पंहिंजा कंत कपाए सघूं था पर सिंध मथां कंहिं बि गासिब ऐं सफ़ाक ऐं जाबर ऐं ज़ालिम जी कब्ज़े खे बर्दाश्त न कंदासीं। अॼु जॾहिं सिंध पंजाबी इस्तामरत कब्ज़े ऐं सियासी जबर ऐं मुआशी इस्तिसाल ऐं क़ौमी ग़ुलामी जे बदतरीन सूरत हाल जो शिकार आहे। अॼु सिंध खे जंहिं बेदर्दी सां पंजाब साम्राज्य पारां माल गनीमत सम्झंदे फुरियो ऐं लुटियो पियो वञे। सिंध जे दरिया मथां पंजाब जो दाड़ो आहे। पंजाब साम्राज्य पारां दुनिया जे समूरनि लोधनि ऐं सिंध में हाणे आबाद कयो पियो वञे। जंहिं तरीक़े सां सिंधी क़ौम खे पंहिंजे तारीख़ी वतन में अक़लियत में तब्दील करण जो साज़िशूं कयूं पियूं वञनि उन साज़िश सिंधी क़ौम जो वजूद ऐं सिंध जे वतन ऐं वहदत ऐं तख़्शिश ॼण त यसुमेश वांगुरु ट्यास ते टंगिजी चुको आहे। सिंध जे लखे एकड़ ज़मीननि ऐं पंजाब पारां फ़ौज जुबरी कब्ज़े में उन्हनि ज़मीननि खे अरब मुल्कनि में लीज़ ऐं नीलाम करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। DH हुजे, बेरिया टाउन हुजे, जहिड़नि सिंध दुश्मन अॾावती मनसूबनि ज़रिए सिंध जे इंच ऐं पंजाब साम्राज्य उन जी फ़ौज जे कब्ज़ो रहियो आहे। रियासत जे टोटल बजट जो 73% ॾन भरींदड़ सिंध जे माण्हुनि बुखनि ऐं बदहालियुनि ऐं इफ़लास जो शिकार बणिजी विया आहिनि। माण्हू पंहिंजा बच्चा विकिरो करण ते मजबूर थी विया आहिनि। सिंध जा नौजवान ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। सिंध जे शहरनि में तइलीमी इदारनि अंदरि रेंजर्स जी संगीन बंदूकनि ऐं ॿियनि रियासती सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां कयो पियो वञे। सिंध जे समाजी तारीख़ी क़ौमी इर्तिका ऐं समाजी ओसर ख़िलाफ़ रियासती बंदबदी सिंध जे शहरनि सिंध जे ॻिची में फिरदौस जे जागीरदारी निज़ाम परस्त ऐं तकियनुस ऐं तनसुब परस्ती खे वधायो पियो वञे। सिंध जे क़ौमी तहरीक जे समें अॻवाननि ऐं कारकुननि खे जसकम चेयरमैन शहीद बशीर खान कुरैशी, जसमम अॻवान शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद सराई कुर्बान खावड़, जसाब जसमम अॻवान शहीद आसिफ पावर, शहीद अफ़ज़ल पावर समेत केतिरनि धरतियुनि जा कुंदर पुट कुठा विया आहिनि। जिन मां कंहिंखे जीअरो साड़ियो वियो आहे त कंहिंखे चिचरे लाश ॾिना विया आहिनि। सिंध जा केतिरा ई क़ौमी कारकुन अॼु इन रियासत ऐं दहशतगर्द एजेंट्स ISI ऐं टार्चर सेलनि में
ज़िंदगी मौत के विच में गारे रहिया आहिनि। सिंध क़ौमी तहरीक जा केतिरा ई गबरू पुट अॼु बि जेलनि में पाबंद बणियल आहिनि। केतिरनि ई धरतियुनि जा इलाही पुट अॼु बि जलावतन ऐं रुपोश बणियल आहिनि, छाकाणि त उहे मादरे वतन सिंध जी आज़ादी जी जदोजहद करे रहिया आहिनि। सिंधी क़ौम सिंध वतन उहो वचन निभाइनि पिया त जेको शहीद महाराजा डाहिर, शहीद दोदो दुरिया खान, शहीद रूपलो कोहली, शहीद पीर साईं पागारे, शहीद मखदूम बिलावल समेत हज़ारनि शहीदनि तारीख़ में पंहिंजो साह ॾेई वेसा बहाल कंदा आया आहिनि। अॼु सिंध जे नौजवाननि खे शाह लतीफ़, सचल, वतायो फ़क़ीर, सूफ़ी शाह इनायत, होशू केवल रामाणी ऐं रहबर सिंध साईं जेम्स जे फ़िक्र जी रोशनी ऐं सिंध जे सेक्यूलर तारीख़ जी रवायत ऐं सिंध जी तारीख़ी सुञाणप, सिंध जे अज़ीम कल्चर ऐं सिंध जी तारीख़, सिंध जे पैगाम के सिंधी क़ौम ऐं आज़ादी सूरत में सिंध समेत समूरे आलम इंसानियत ऐं उन अज़ीम मक़सद के पहुचाइणो आहे। जे लाइ अज़म जदोजहद सां उहो वचन वरजायूं था त उहो रस्तो, उहो पैगाम, उहा जदोजहद, उहे कुर्बानियूं जेके तारीख़ में असांजी क़ौम हीरोइन ॾिनियूं आहिनि, जेके बंगाली शागिर्दनि सां पंहिंजी ॿोली ऐं वचन पहुचाइण लाइ ॾिनियूं वियो, जेके जसाब जस्मम जे शहीद फ़िक्र साईं जेम्स पाव तकमील ताईं पहुचाइण लाइ ॾिनियूं आहिनि, उन ई उहा असां लाइ मुश्किल राह आहिनि। असां 4 मार्च जे उन अज़ीम रवा लाज़वाल ॾियारे ऐं योम जदोजहद जी सूरत में उन अज़म ऐं क़ुर्बानी जदोजहद सां मनसूब सम्झूं था। 4 मार्च जे ॾियारे खे भेटा तोड़े उन ॾियारे सां इंसाफ़ तॾहिं ई मुमकिन आहे असां सिंध के दरपेश अॼु जे अहम मसइलनि ते उन ई क़ुर्बानी जे जज़्बे ऐं उन अज़म सां जदोजहद कयूं। अॼु 4 मार्च योम जदोजहद जे नस्बत सां असां समूरे नौजवाननि खे अपील था कयूं ऐं सिंध जे तइलीमी इदारनि में रियासती फोर्सिस जी मौजूदगी ऐं मुदाख़लत ख़िलाफ़ सिंध जे तइलीमी निसाब ऐं निज़ाम जे सेक्यूलर जदीद बुनियादुनि ते तश्कील ऐं सिंध जे ज़मीननि मथां फ़ौजी कब्ज़े ख़िलाफ़ सिंध में वधंदड़ मज़हबी इंतापसंदी ख़िलाफ़ सिंधी ॿोली खे सिंध जी क़ौमी ॿोली बनाइण वारे मुतालबे समेत सिंध में वधंदड़ दारी आबादगारी जी लोध जहिड़े संगीन अहम मसइलनि ते सियासी जदोजहद ख़ातिर मुनज़म थियण, सिंध जी आज़ादी वारे मक़सद ख़ातिर सूरत में गॾिजी जदोजहद जो आगाज़ कयूं था। उहा जदोजहद जेका फ़िक्र जीएम से जे ख्वाबनि जी तमीर साबित थी, उहा जदोजहद जेका असांजे शहीद रूपोश जलावतन अॻवाननि ऐं सियासी जदोजहदनि क़ौमी मज़ामतनि वारी तारीख़ी फ़रज़त समूरी क़ौम खे जोड़े ऐं उन मंज़िल जे हासिलात ताईं पहुचाए सघूं था। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर।